जी, जी। शहज़ाद जॾहिं नंढो हूंदो हो त कीअं हूंदो हो? शरारती हुयव कीअं जी, हुयव? बिल्कुलु नंढे लाइ शरारती हुआसीं। अच्छा। जी, जी, बिल्कुलु, बिल्कुलु। त मतलब उहो ई उन्हनि ई ॿारड़नि में ईंदव जंहिं पंहिंजे माउ पीउ खे इलाही तंग कयो आहे। पोइ इहो कीअं कोई चेंजिंग आई आहे या स्टिल आहिनि शरारती? वक़्तु इंसान खे चेंज करे छॾींदो। वक़्तु उहो उस्तादु आहे जेको तव्हांखे बग़ैर कंहिंजी नसीहत, बग़ैर कंहिं सम्झाइण जो उन मंज़िल ते पहुचाए छॾींदो आहे, जिते तव्हांजो सोच ऐं तसवुर बि न हूंदो आहे। अच्छा, इन ॻाल्हि जी। ते एग्री कयो था त फ़नकार तमामु घणा सेंसिटिव हूंदा आहिनि, तमामु शयुनि खे ॾाढो फ़ील कंदा आहिनि, ईअं आहे? बिल्कुलु आहे। आर्टिस्ट जो नालो ई अहसासु हूंदो। कंहिं शयुनि खे जेकॾहिं असां फ़ील ऐं महसूसु नथा कयूं त असां फ़नकार न आहियूं। जा ईअं चइबो आहे त भई जेकॾहिं कोई सुठो सॉन्ग ठाहिणो आहे त का सुठी जाइ ते वञणु ज़रूरी आहे, कुझु ज़बरदस्त मौसम हुजे, ज़बरदस्त एतराफ़ हुजे, को सीनरी हुजे, ईअं आहे? बिल्कुलु, बिल्कुलु। इन शयुनि जो अट्रैक्शन बिल्कुलु मौसीक़ी थिए थो। माहौल अगरि सैड सॉन्ग आहे हा। त तव्हांखे हुन में ख़ामोशी तमामु घणी ज़रूरत आहे। अच्छा। एहसासात, ॾुख जो अहिड़ो बिल्कुलु तनाई, उहे शयूं जेकियूं आहिनि वधीक ख़ूबसूरत ऐं बहितर ठही सघनि थियूं। मतिलबु जेकॾहिं असां उदास आहियूं त असां उदास जेको सॉन्ग आहे उहो सुठे तरीक़े सां हा, डिलीवर करे बिल्कुलु, बिल्कुलु, सघंदासीं। बिल्कुलु, बिल्कुलु। तव्हांजा सॉन्ग मोस्टली कंहिं क़िस्म जा हूंदा आहिनि? मिक्स हूंदा आहिनि, जिते जेको माहौल हूंदो आहे, ख़ासि तौर अच्छा। ते शादियुनि में त हाणे इन हिसाब जा सॉन्ग्स इलाही घटि हलंदा आहिनि। हिते सॼा अदीब सुठा सम्झदार ॼाणू माण्हू वेठा आहिनि, त हिते इहो सिलसिलो ॻाइणो पए थो। गैदरिंग में जेको माहौल आहे उहो अलॻि हूंदो आहे, हुते अलॻि आहे। गज़ल काफ़ी कलाम जो माहौल अलॻि ऐं महफ़िल जो रंग अलॻि, जिते जेको माहौल उहो ॻाइणो पवंदो आहे। त कीअं तव्हांखे कीअं थी मोट मिले? तव्हां कीअं थो लॻे तव्हां केतिरो निभायो था मौसीक़ी सां? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सां अमड़ी दुआयूं गॾु आहिनि। कोशिशि त इहा ई रही आहे, जिते बि परफॉर्मेंस कई आहे, उस्तादनि जी दुआयूं गॾु आहिनि। छो जो उस्तादनि जी दुआनि खां ऐं हिननि जी जेको आहे त ड्यूटी खां अलावा हीअ शइ मिलणु ॾाढी मुश्किल आहे। अॻे मिड़ई दुआयूं गॾु आहिनि। जेको हाल आहे कोशिशि कयूं पिया, अल्हम्दुलिल्लाह इहो आहे जितां किथां रिस्पॉन्स सुठो मिलियो आहे हमेशह।